नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में गजर जो फसल तैयार थी वियो, जेका भाॼियुनि जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। इन गजर जो हलवो बि ठहंदो आहे, जेको खाइण में ॾाढो फ़ाइदेमंद हूंदो आहे। गजर जो मेहनत जो अंदाज़ो ज़मीन खे ॾिसी लॻाए सघिजे थो। ज़मीन जे अंदरि गजर खे कढण जे लाइ ज़मीन खे कोडर सां कढणो पवे थो। पोइ गजर खे मथां गुलनि खे कटे इन गजर खे साफ़ पाणी में धोए मार्केट में खणी ईंदा आहिनि। पर मार्केट में गजर जी मुनासिब अघु न हुजण जे करे आबादगार तबिको सख्त परेशान है। इन मौके ते आबादगारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मेहनत जाम आहे, एतिरो कोन थो मिले। मेहनत जे हिसाब सां असां साईं पोखियूं था, कढियूं था, गुड हर शइ माना एतिरो असांखे कोन थो मिले। हींअर छा रेट आहे? हींअर तक़रीबन 200-250 आहे। सर गजर वॾी फ़ाइदेमंद आहे, शइ आहे। गजर मां पहिरीं ॻाल्हि त हिन में हलवो तयारु थींदो आहे ऐं गजर भाॼी ठाहिण जे बि असां कमु ईंदी आहे। घर जे अंदरि हिन मां जूस बि ठहंदो आहे। जेतिरी फ़ाइदेमंद आहे ओतिरो हिन जो रेट नथो मिले हिन जो आहिनि। ऐं महिनत तव्हांखे असां ॾेखारी, जेको महिनत तव्हां ॾिसी कीअं हिन खे ज़मीन जे अंदरि खां असां ॿाहिरि कढण लाइ कीअं माना ते पकी ज़मीन हूंदी आहे, हुनखे खोटी हुन जे अंदरि खां ज़मीन खां हिन गजर खे ॿाहिरि कढिबो आहे। पोइ वरी हिन जी धोइबी आहे, कटाई थींदी आहे। पहिरीं मथे जो गाह आहे, जेको हिन मथे जेको गाह ऐं जेको ॿूर लॻे थो, हिन खे हटाई करी पोइ हिन खे साफ़ु पाणी में धोई करी पोइ सब्ज़ी मंडी में असांखे विकिणण लाइ खणी वेंदा आहियूं। जेतिरी असां हिन जफ़ाकशी महिनत सां हिते मंडी ताईं रसाईंदा आहियूं, होतिरो रेट नथो मिले हिन शइ जो। किथां मिलंदो आहे? हाणे हिन जो जेकॾहिं शहर में बाज़ार में वठणु वञूं, घणे किलो? 50 रुपया किलो, 40 रुपया किलो। 80 ॾियणु वञूं असांखे साईं कटो पियो वञे 100 में, 150 में, 125 में, 150 में। ही को हाणे महिनत आहे? पर मिड़ेई बनी खे वांदी करणी आहे बसि, पंहिंजो रत विलोड़े आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गजर जा अघु मुनासिब कया वञनि, जीअं आबादगारनि खे पंहिंजी महिनत जो फल मिली सघे। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।